वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व असहाबिहि व उलमाए उम्मतिही सुभान अल्लाह सुलहाए मिल्लतिही अजमाइन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद सुभान अल्लाह वल फुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह الرحمن علم القرآن صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم सुभान अल्लाह मारो मिट भली रजा सबई मो सरदार हशर वेला हिसाब में जॾे मोह बचीदा महदार उतलो यलवारा लख हजार पर मारो मजल हिकड़ो सुभान अल्लाह हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तों भाइरो अल्हम्दुलिल्लाह सीरानी शहर ऐं उन जी आवाम खे लख लख मुबारक सुभान अल्लाह जो अॼु अवां जे शहर जे मदरसे में हिकु अल्लाह जे दीन जो आलिम सगोरो ऐं उन सां गॾु 4 क़ुरान जा हाफ़िज़ सुभान अल्लाह इहा इंतहाई ख़ुशीअ वारी ॻाल्हि ॿिए नंबर ते उस्तादुल उलमा सदर महफ़िल पीर तरीक़त रहबर शरीयत शेखुल हदीस व तफसीर जान अहले सुन्नत क़िबला साईं अलहाज साहिबजादा साईं मोहम्मद जान नईमी कादरी नक्शबंदी दामत बरकातुल आलिया जो हिन शहर में अचण हिन शहर जे लाइ वॾी सादत सुभान अल्लाह टाइम काफ़ी थी चुको आहे अञा अवाम लंगर कोन कयो आहे ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में मदरसे जे बारे में
कुरान इल्म दीन के बारे में अर्ज कंदुस। अल्लाह से असां तमाम सभी की हाज़िरी कबूल है मंजूर फरमाए। आमीन। मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेठो। अचो तो वॾा जवान नंढा सब गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असांजे तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पए। सल्लल्लाहु अल्लाह पाक फरमायो मां रब रहमान पंहिंजे महबूब खे कुरान पढ़ायो। सुभान अल्लाह। मालूम जो कुरान पढ़ाइण अल्लाह जी सुन्नत है। कुरान शरीफ खे पढ़ण मदीने वाले साईं जी सुन्नत। सुभान अल्लाह। आलम सगोरा जेके मदरसा हलायन था पिया, जेके मुंहिंजा प्यारा अल्लाह जो कुरान पिया पढ़ाइण वारा अल्लाह जी सुन्नत अदा करे रहिया आहिनि ऐं पढ़ण वारा आमिना जे लाल जी सुन्नत अदा करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह। दोस्तों असांजे हिंदू पाक जो वॾो शेखुल हदीस अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह हुजूरी आलिम बिया अल्लाह जो कामिल वली भी असांजे तव्हां कई मदरसे में पढ़ियो, कई मदरसे में पढ़ियो पर अल्लामा शाह अब्दुल हक दहलवी रहमतुल्लाह अलैह सॼो दीन सॼो इल्म मदीने शरीफ में हासिल फरमायो। सुभान अल्लाह। सॼी तालीम मदीने शरीफ में हासिल कई। जॾहिं पढ़ी दीन मुकम्मल कयई त दिल में इरादो कयोई हाणे मां दहली न वञा, मदीने में रहां, मदीने जी ख़िदमत कयां। जीअं आशिक़नि जो नज़रियो आहे त रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजां दरबान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजां मेहमान मदीने में। हैदरियूं दरवाज़ा दिल बर जा वता चुमदो दीवारूं दर वता चुमदो दीवारूं दर अचे आसास अखड़ियुनि खे अचे आसास अखड़ियुनि खे लहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में। उदासी
रखन पइजे इरादी शन रखन पइजे पुपने आस्थान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हो जा मेहमान साईं शाह अब्दुल हक इरादो फरमायो मां मदीने में रहा गोठ न वञा रात जो सुतो पियो आहे ख्वाब में मुझे महबूब इन्हीं जहान के सरदार दीदार करायो दुआ कयो अल्लाह पाक एवो ख्वाब अहिड़ी रात असांखे भी नसीब फरमायो सुभान अल्लाह मदीने के साईं दीदार करायो पान फरमायो शाह अब्दुल हक तो इरादो कयो तमाम मदीने रहा मदीने में खिदमत कयो ठीक है तुझी मोहब्बत शाबाश लेकिन मां तोखे हुक्म थो कया मदीनो छॾ दहली वञ दहली में मदरसो खोल उते वञी मुझे उम्मत जा बचड़ा पढ़ा किनखे आलिम बना किनखे हाफिज बना किनखे नाज़रा कुरान पढ़ा वञी दीन जी खिदमत कर अल्लामा शाह अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो मुंहिंजा आका तुंहिंजो हुक्म अखियुनि ते पर मां अर्ज़ थो कयां त मुंहिंजी दिलि थी चवे मां अवां जो रोज़ो ॾिसां मस्जिद नबवी ॾिसां मुनारा ॾिसां मदीने जे ताजदार फरमायो शाह अब्दुल हक हाणे फ़ैसिलो तो ते आहे जे मदीने में रहंदे रोज़ो ॾिसंदे मदीने में रहंदे मस्जिद नबवी ॾिसंदे मुनारा ॾिसंदे पर जे जाली में वञी मदरसो खोली दे मां अल्लाह जे हबीब जो तोसां वाइदो आहे त रोज़ मदीने मां अची दहली में तोखे रात जो ख्वाब में दीदार कराईंदुसि दहली में वञी मदरसो खोली दे मुंहिंजा बचड़ा तोखे रोज़ रात जो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में दीदार कराईंदुसि सुभान अल्लाह हुसैन शाह अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह लिखियो त जेस ताईं मुंहिंजी हयाती हुई आख़िरी दम ताईं ज़िंदगी जी आख़िरी रात ताईं अहिड़ी रात खाली कान गुज़री जंहिंमें मूंखे मिठे महबूब जो दीदार न थियो हुजे दीदार बि साईं जो हाणे कुझु प्रोग्राम में ॿुधायो अल्लाह जे हबीब जो दीदार छाहे जॾहिं को मोमिन थो गुज़ारे मोमिन मोमिन माना आशिक़ रसूल सुभान अल्लाह जंहिंजे अॻियां अल्लाह जे हबीब जो ज़िक्र थिए त ठरी पवे चेहरे ते मुर्क अची वञे मुझे हबीब जो शान ॿुधे ठरी पवे सुभान अल्लाह चवे यो आशिक़े रसूल आहे यो मोमिन आहे जॾहिं अहिड़े मोमिन जो साह कढण जे लाइ रूह कब्ज़ करण जे लाइ हज़रत इजराइल ईंदो आहे मलकल मौत ईंदो आहे अकेलो कोन ईंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे त 500 मलाइक पाण सां गॾु वठी वञ मोमिन जो रूह ईअं कब्ज़ कर जीअं मखण मां वार निकिरंदो आहे सुभान अल्लाह पोइ 500 मलाइक मोमिन जे रूह खे गुलदस्ते में रखी सारे जहान जो सैर कराइनि आसमाननि जो सैर कराइनि ऐं पोइ
रब करीम वट वठी अचो मां उन ते नूरी नज़र फरमाया आला इलीन जो दौरो करायो ताकि दुनिया वारा इन जे जिस्म खे हुस्न ॾियनि पाक कनि साफ़ कनि इतर लॻाइनि खुशबू लॻाइनि नओं लिबास पाराइनि इज्तिमाई नमाज़ जनाज़ा पढ़नि हिन जे बख़्श जे लाइ दुआऊं घुरनि जिस्म खे पाक करे कब्र ॾे खणी अचो हेॾा रूह भी पाक हुजे हेॾा जिस्म भी पाक हुजे छो जो मोमिन कब्र में रहंदो मुंहिंजो महबूब अची हिनखे ईमान जी मुबारकबाद ॾींदो भाकुर पाईंदो मां रब चाहियां थो त मोमिन जो रूह भी पाक हुजे ऐं जिस्म भी पाक हुजे तां त मुंहिंजो महबूब हुनखे भाकुर पाए हाजी उम्रे वारा जॾहिं हज ते वेंदा उम्रे जे अॻ में उसूल इहो आहे त मके वञिबो आहे छाजे लाइ रब जी मंशा आहे त मके अचो काबे जो दीदार कयो जे काबे जो दीदार कयो उहो गुनाहनि खां ईअं पाक साफ़ थी वेंदो आहे ॼण हाणे अंबर जे पेट में सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो पाक थियो ज़मज़म सां वज़ू कयो ज़मज़म पियो तव्हां जो अंदर भी पाक थे ज़ाहिर भी पाक थे गुनाह भी माफ़ थियनि पोइ तव्हां मुंहिंजे मिठे महबूब जे शहर मदीने शरीफ में दाख़िल थियो सुभान अल्लाह जिते वसनि था नूर जा बादल वसनि था नूर जा बादल बिस्मिल शबीनम मदीने में खुशी में खल्क सारिया खुशी में खल्क सारिया लगड़ती गम मदीने में वसन था नूर जा बादल आज सिंध जो वॾो आलिम साईं शाह अब्दुल करीम बुल्ली वारो सुभान अल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह पाण वटि मशहूर आहे शाह करीम पर इहा ख़बर कान्हे साईं हुयो के वक़्त जो वॾो आलिम भी हुयो वक़्त जो वली भी हुयो ऐं शाही मदरसो भी हलाईंदा हुआ सुभान अल्लाह वॾे मदरसे जा मालिक हा मुंहिंजा दी दोस्तो हज़रत विचाई घोट जो पढ़ंदाॾो सुभान अल्लाह पाण मदरसो पढ़ाईंदा पर हफ़्ते में मदरसे जे नंढड़े ॿारनि जा कपिड़ा बि साईं शाह करीम पाण धोईंदो सुभान अल्लाह शागिर्द अर्ज़ कंदा हा साईं तव्हां असांजा उस्ताद भी आयो सैयद सगोरा भी आयो असांजा कपिड़ा अवां न धो साईं हदीस ॿुधाईंदो हो ओ पुटड़ो अवां उहे आयो जो हलो था त अल्लाह जा पाक मलाइक अवां जे पेरनि हेठां पर विछाईंदा आहिनि मां चाहियां थो अवां जा कपिड़ा धोआं मन अवां जे कपिड़नि धोअण जे सदके रब मुंहिंजा बेड़ा पार फरमाए सुभान अल्लाह या आजिज़ी इनकसारी सभे ई सुहागणियों अदा सभिनि दिचनि हार पसंद ख़ातिर पुनल जे सभिनि कया श्रृंगार ढोल तनी जे ढार हेठायूं हलन जे सुभान अल्लाह सभे ई सुहागणियों सभिनि दिचनि हस पसंद ख़ातिर पुनल जे सभिनि कया वस पर ढोल तनी जे घस हेठायूं हलन जे सुभान अल्लाह आज दी पंहिंजी जेका छटे वारी शाही मस्जिद आहे 100 कुबाई अवां ॾिठी आहे
जी अगर चवनि था साल में हिकु घटनो थींदो आहे पर हाणे जेको ॿाहिरियों गेट आहे जेको साबिक़ वज़ीर आला मुमताज़ अली भुट्टो ठारायो उहो न जेका मस्जिद आहे उन जो जेको मेन दरवाज़ो आहे मूंखे ॿुधायो उहो बंदि आहे या खुलो उन जे दर ते छा आहे हिन वारा सिंह जी ख़बर इहो दरवाज़ो भुट्टे साहिब कयो पंहिंजे हथनि सां पाण सुभान अल्लाह छाजे लाइ इन्ही मस्जिद जो कारीगर हो जे मस्जिद शरीफ मुकम्मल कई पोइ पाण नसीहत कयाई अदा मां गुज़ारे वञा त हिन मेन दरवाज़े ते मूंखे दफ़न करे छॾिजो माण्हू चवण लॻा मकली छो न दफ़न कयो उते 1.25 लख वली आहिनि अव्हांखे उते दफ़न कयो फरमायो न न अदा मां गुनाहगार वॾो आहियां मां हिन दरवाज़े ते दफ़न थिया हिन मस्जिद में ज़ाहिर आहे माण्हू शौक़ सां निमाज़ूं पढ़ंदा ईंदा मन उन्हनि जी लताड़ थे नमाज़िन जे पेरनि जे सदके मन रब मुंहिंजी बख़्शिश फरमाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह भुट्टे साहब फरमायो अदा कंहिंखे क़बर कारी करणी आहे मोमिन जे क़बर जो हूअ बि अदब जो हुकुम सुभान अल्लाह मोहम्मद फरमायो हितां रस्तो आहे हिते क़बर आहे हिते बाहि पई मरे बाहि मंझां खिड़ी गुज़री वई मोमिन जी क़बर ते पेर न सुभान अल्लाह पोइ भुट्टे साहब इहो दरवाज़ो सील कराए छॾियो हमेशह जे लाइ हिन बुज़ुर्ग जी बेअदबी न थिए मुंहिंजा प्यारा आजिज़ी साईं शाह करीम रहमतुल्लाह अलैहि जी आजिज़ी जी बि इंतिहा हुई पाण मदरसे जे ॿारनि जा कपिड़ा पाण धोईंदो ॻाल्हि पूरी थो कयां आला हज़रत अज़ीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत साईं शाह अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह सुभान अल्लाह वाह जो इन जवान बि कमु ॾेखारियो अज पान वाला केड़े बेअदबन जे टोलनि में हुजो पर आला हज़रत जी महिरबानी जे फत मज़हबन जी निशानी सुभान अल्लाह हिननि खां बचो मुंहिंजा प्यारा या साईं आला हज़रत जी महिनत ऐं सारे जग में अज मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम या नबी सलाम अलैक अल्हम्दुलिल्लाह या महिनत आला हज़रत साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह साईं जे भाउ जी ॻाल्हि थो ॿुधायां साईं हसन रज़ा जी पर अॻ में आला हज़रत जी बि ॿुधो साईं आलम वॾो हो पर क़ुरान जो हाफ़िज़ कोन हो साईं शाह रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह रजब जी 30 तारीख़ हुई 30 हिकिड़े माण्हू साईं खे चिठी लिखी से आला हज़रत साईं मसले पूछण जो उन में लिखी हज़रत अल्लामा व मौलाना हाफ़िज़ शाह अहमद रज़ा साईं वह चिट्ठी पढ़ी मुड़कण लगा शागिर्दनि पुछो का ग़लत ॻाल्हि लिखी कि ग़लत कोन आऊं हाफ़िज़ कोन आहियां पर हिन खे ख़बर कान्हे मूंखे हाफ़िज़ लिखी छो सुभान अल्लाह साईं पोइ छा थींदो साईं फरमायो यो हलियो वियो हाणे मूंखे महिनत करणी पवंदी हे मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे मरी क़बर में वेंदो मलाइकनि खां पुछंदा त तो अहमद रज़ा खे हाफ़िज़ चयो हालांकि हाफ़िज़ कोन हो तो कूड़ ॻाल्हायो आहे फांसी पवंदो हिन जे करे हाणे अॼु खां पोइ रमज़ान ताईं क़ुरान हाफ़िज़ थी मां उन जी ज़ुबान खे सचो करे ॾेखारींदुसि पाण
जी तारीख़ में यो पहिरियों हाफ़िज़ आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह जे 29 ॾींहंनि में सॼो क़ुरान यादि करे सिर्फ इन्हीं जे लाइ त हुन मुस्लमान खे काफ़र तानू कजो मुस्लमान खे को तानू न ॾे ऐं कब्र में मलाइक न पुछा कनि त तूं ही ग़लति ॻाल्हि छो कई आहे पाण मोमिन जे मुस्लमान जी ॻाल्हि खे सचे करण जे लाइ मुंहिंजा प्यारा 29 ॾींहंनि में ख़ुदा जो क़ुरान यादि करे ॾेखार सुभान अल्लाह ऐं उहो रमज़ान शरीफ़ बि पाण पढ़ाए कामल वलीअ जो मुजाहिद दीन मिलत जो भाउ साईं हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह सुभान अल्लाह को आला हज़रत साईं उम्र में वॾा साईं हसन रज़ा ख़ान नंढो वो आला हज़रत साईं नमाज़ पढ़ाए फारग थींदा न त पाण हीअं काबो आहे नमाज़ जो सलाम वारे वरी हीअं थी वेंदा अहिड़े नमूने सां पर आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैहि सलाम वारे हेॾा बि ॾियारींदो हो हेॾो बि ॾियारींदो हो त अदा हसन रज़ा ख़ान अचे सुभान अल्लाह कहिड़ी सुफ़ में आहे कहिड़े पासे आहे पोइ जेॾा साईं हसन रज़ा ख़ान नज़र ईंदो हो ओॾा पाण मुंहुं करे वेंदा हुआ फ़क़ीरनि पुछो साईं ॿिया इमाम हीअं था वियनि तव्हां जेॾा अव्हां जो भाउ नंढो हूंदो आहे ओॾा रुख करे वेंदा आहियो पाण फरमाईंदा हुआ अदा नंढो ज़रूरु आहे पर मदरसे जे शागिर्दनि जा परदेसियुनि जा यतीमनि जा कपिड़ा धोईंदो आहे हिन ते अल्लाह जी एॾी रज़ामती आहे मां छा पर रब रब जो रसूल बि नहीं जेड़ा मुर्की निहारींदा सुभान अल्लाह हज़रत साईं शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो रहमतुल्लाह ताला अलैह नंढड़े ॿारनि जा हफ़्ते में कपिड़ा बि पाण धोईंदो हो ऐं मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हुन खां अलावा सुबुह जे टाइम में अॼु त मदरसनि में बोरची आहिनि पर उहो दौर जंहिंमें असां पढ़ियो फ़क़्र आणींदा हुआसीं घर घर खां मानी वठंदा हुआसीं पोइ अदा किथां दाल जी प्लेट मिलंदी हुई किथां बकरे जो बोर मिलंदो हो किथां कुकड़ जो बोर मिलंदो हो किथां साग मिलंदो हो किथां दाल जी प्लेट मिलंदी खणी जो मदरसे में ईंदा हुआसीं असांजा उस्ताद ये सभु वरी हिकिड़े टेकिड़े में लाईंदा सुभान अल्लाह ये अवां खाओ न ॿई पेट जे हथ पर शागिर्द खाईंदा रब चवंदो जिब्रील पहिरीं वञी शिफ़ा ॾा पर सुभान अल्लाह हर शइ हिकिड़ी जात हिकिड़े देगिड़े में सम्झो त ख़्वाजा ग़रीब नवाज़ वारी उहा 100 मण वारी देग जेको बि अचे थो न देग चांवर हुजनि मुंहिंजा दी दोस्तो अटो हुजे जो सभु उन देग में 100 मण जी देग अजमेर शरीफ़ सुभान अल्लाह अॻे सिलसिलो इहो हो साईं शाह करीम रहमतुल्लाह अलैह सुबुह जो ख़ाली लोटो खणंदा हुआ घरनि में वञी तालिबनि जे लाइ लस्सी वठंदा मानियूं वठंदा खणी अची मदरसे में पाण बि गॾु शागिर्द गॾु विहारे पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तो नाश्तो कंदा हाणे नतीजो छा निकितो जॾहिं हज़रत शाह करीम रहमतुल्लाह अलैह ही जहान छॾियो मुंहिंजा दी दोस्तो जे वक़्त में साईं खे क़ब्र में लाथाऊं मथां अॾा विझी मिटी पिया वारीनि मिठाई साहब जो फरमाए मुझे पर्दा दे अंदरों आवाज ॾिनो त सारी रात सुबहान खे अचा जागी जन यादि कयो उनजी अब्दुल लतीफ़ चे अॼु मिटीअ लधो आमान हाणी किरोड़े पिया कनि सलाम अचो आतण तन जे सुभान अल्लाह आवाज आयो अल्हम्दुलिल्लाह मदरसे ऐं शागिर्दनि जे दुआर जे सदके रब कब्र में इते ई मुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾिया आहिनि सुभान अल्लाह त ख़ुशि नसीब उस्ताद ख़ुशि नसीब आहे मुंहिंजा दी दोस्त सही मौली मोहम्मद अयाज़ नईमी सुमरो
जेके अल्लाह से ये सादत नसीब फरमाए सुभान अल्लाह या खुश नसीबन में मोमिन मुसलमान जेके हेरन इदारन की खिदमत कन था हेरन इदारन से तामुल कन था ओ मुजादी दोस्तों बुजुर्गो खुश नसीबन वे शहर जेमे मुजा प्यारा आले सुन्नत वल जमात जा हेरा किला आबाद सुभान अल्लाह के दीन पढ़ान अल्लाह के रसूल के प्यारा हजरत इमाम आदम रजी अल्लाह तआला अन्हु हजरत इमाम आदम अबू हनीफो जेको असांजे हनफी मसलक जो इमाम साईं हज ते रवाना थे क्या हज ते सुभान अल्लाह हज ते रवाना क्या साईं अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह शागिर्दन के चयो अवां किताब खणो हिफ्ज़ वारा कुरान खणो मूंसां गॾिजी हलो अर्ज़ कयो साईं असां केॾां हलो साईं फरमायो हज बि कंदासीं अवां खे पढ़ाईंदासीं ताजो हज वारे ॾींहंनि में अवां जा सबक हेठि मथे न थियनि अवां जी पढ़ाई रहिजी न वञे इन जे करे हज बि पढ़ंदासीं ऐं अवां खे सबक बि पढ़ाईंदासीं सुभान अल्लाह किथे किथे अल्लाह के महबूब इहो भी ॾेखारियो त जॾहिं बि को क़ुरान शुरू कंदो आहे आलिम इल्म शुरू कंदो आहे त मदीने जा साईं उते पाण रूहानी तौर पर हली हज़रत साईं सच्चन सरमस्त रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो क़ुरान शुरू कयो बाबो साईं वठी आयो हेॾा रेला हेॾा उस्ताद हेॾा सचन साईं वेठो आहे मिंबर ते मुंहिंजो महबूब आयो त सचन जो क़ुरान ॿुधो सुभान अल्लाह सचन क़ुरान थो पढ़े साईं अची वेठा मुंहिंजा प्यारा दोस्तो सचन बादरज़ाद मां पेटा वली हुयो हुन ॾिसी वरितो मुंहिंजे सबक ॿुधण जे लाइ मुंहिंजो महबूब अची मिंबर ते वेठो आहे हाणे सबक विसरी विया हर ॻाल्हि विसरी वई साईं जे पियो न्यारे उस्ताद पियो चवे पढ़ सचन सबक पढ़ साईं वरी निगाह खणी होॾे पियो न्यारे वरी उस्ताद चयो पढ़ ॿ टे दफ़ा चयाई मगर उस्ताद जी मुंहिंजा प्यारा दोस्तो ॻाल्हि साईं कान ॿुधी साईं जो रुख मिंबर ॾे हो उस्ताद वटि बाठो पियो हो उहो वाहे कजाई साईं सचल अर्ज़ कयो ओ उस्ताद अञा सबक पढ़ियो ई कोन्हे अञा कच्चे पत्ते जी ख़बर ई कान्हे तूं अॻ में लठ वाहे कढी आहे छा ॻाल्हि आहे उस्ताद चवण लॻो मां वांदो कोन आहियां पढ़णो आहे त पढ़ न त मां वञाए थो उन टाइम सचल ॻाल्हि सची कई सुभान अल्लाह उस्ताद मार न मूं अॼु सबक पढ़ाया सजन ॾिसां उस्ताद मार न मूं सबक पढ़ाया सजन ॾिसां सबक पढ़ाया सजन ॾिसां सबक पढ़ाया सजन ॾिसां उस्ताद मार न मूं सबक पढ़ाया सजन ॾिसां हिकु बेपरवानो दिल जेके असां दीदार दा सौदा कर बैठे रब लाख मोहब्बतूं चाहे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे मुकर्रम किबला साईं मुफ्ती आजम सिंध
सैयदी व मुर्शिदी सैयद मुफ्ती अब्दुल्ला शहीद रहमतुल्लाह अलैह अल मारूफ साईं मली रवा सुभान अल्लाह। अक्सर लाड़ में अक्सर हाणे त अलहमदुल्ला ॿाहिरि मुल्कनि में भी पर असांजे लाड़ जी पट्टी बधी ऐं हेॾा अॻिते मुंहिंजा प्यारा दोस्तो शुरू में जे असीं निंड हुआसीं ॾिसंदा हुआसीं त ॿिनि बुज़ुर्गनि जो फ़ैज़ सुभान अल्लाह। में साईं क़िबला मदरो साहब रहमतुल्लाह अलैह हेॾा इल्मी लेवल ते साईं मली रवारनि जो वॾो फ़ैज़ सुभान अल्लाह। इन्हनि जवाननि पंध कया ओ खारो शान अञा कुझु कोन असांजो क़िबला साईं मदरो साहब रहमतुल्लाह ताला अलैह असांजा माइट वेठा खारे में उन टाइम रोड ते हुआ कोन पंध आया रात जो सोमनी नमाज खां बाद असांजे माइटनि साईं खे अर्ज़ कयो क़िबला दुआ घुर पानी मिठो कोने मींह पवे मींह सुभान अल्लाह। साईं क़िबला हाजी लाई बख्श मंदरे रहमतुल्लाह अलैह हथ खयो पाण अर्ज़ कयूं मुंहिंजा मौला हिननि चटनि मूंखे मानी खाराई आहे सुभान अल्लाह। नज़राना भी ॾिना अथऊं हंध बिस्तरा भी विछाया अथऊं ऐं अल्लाह मूंखे चवनि था त रब खां बारिश वठी ॾे मां केरु थींदो आहियां मुंहिंजा करीम रब हिननि जे मथां रहम फरमा हिननि जे मथां मींहुं वसा दुआ ख़तम कयो अलाए किथां बादल अची विया मींहुं वसणु शुरू थी वियो पर सॼी राति पे वठो सुभान अल्लाह। खारे जी गप बि मशहूर आहे असांजो ॾाढो सही ॻाल्हि कंदो अगरि अरब आया खारे में पोइ उन्हनि खे गप जी ख़बर कान्हे लही आहे पोइ ॾाढा चवंदो मूंखां पुछूं त मां हाज़ा मुंहिंजो या शेख हाज़ा कनि गप सुभान अल्लाह। गप वारो दौर अची सॼी राति जो मींहुं पियो सुभाणे सुबुह थी ख़लीफ़े मोहम्मद उमर रहमतुल्लाह अलैह पंहिंजूं जुतियूं संभालियूं साईं जूं थेला खयाई साईं वारनि वर खया गोॾे जेतिरा इन गप में अल्लाह वारी सुभान अल्लाह। ये पंध हेड़ी उम्र वारनि खे बि यादि हूंदा साईं जा मुंहिंजा प्यारा दोस्तो पोइ वाट ते हिकिड़ो माण्हू मिलियो साईं मदरे साहब रहमतुल्लाह अलैह खे तव्हां हीउ छा कयो कि बाबा असां पंहिंजो पाण सां कई आहे कंहिंखे मया सुभान अल्लाह। इहा दुआ जेका असां राति घुरी इहा सुबुह जो सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा इन्हनि जवाननि पंध कया माण्हुनि खे फ़ैज़याब कयाऊं अहिड़े नमूने सां साईं मली रवारे रहमतुल्लाह अलैह कीअं अजा ख़लीफ़े जी निसार पे ॿुधायो त हिते बि साईं आयो सुभान अल्लाह। उठनि घोड़नि वारो दौर हो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿारहाड़ियुनि जा पंध कयूं बलोचिस्तान जा पंध कयूं असांजा उस्ताद मदरसो क़ाइमु करे मुंहिंजा प्यारा हुन सां गॾु मज़दूरी कंदा हुआ तक़रीबन पाण ॿुधाईंदा त मूंखे 2 आना मिलंदा हुआ 2 आना सुभान अल्लाह। 2 आना पोइ आनू ॾींदोसि बाबा वारनि खे आनू वरी मदरसे में ख़र्चु कंदो सुभान अल्लाह। ॿारनि उहो बि दौर हो इन्हनि जवाननि मुंहिंजा प्यारा इहो दौर मूंखे बि यादि आहे जॾहिं मदरसे जी तामीर थी हीअं असां 50 छोकिरा बीहंदा हुआसीं सिर हलंदी हुई 50 खां गुज़रंदी हुई असां पंहिंजे उस्ताद खे मथे ते तगारियूं खणंदे ॾिठो सुभान अल्लाह। मदरसे जे कम में तगारियूं खणंदे ॾिठो ऐं पाण शाबाशी ॾींदा हुआ पर वाह वलीउल्लाह तुंहिंजे लफ़्ज़नि में उहो तासीर हो रब जो कसम आहे सॼो ॾींहुं बुख वारा हूंदा हुआसीं पर शाम जो सिर्फ़ु उस्ताद हथ मथे खणी चवंदो शाबाश बुखूं उञूं लही वेंदियूं
वो अल्लाह ताई मकाम भी हो ॾिनो जो मुझा प्यारा दोस्तों एक दफ़ो साईं जिंदा नक्शबंदी सिलसिले जा मुर्शिद करीम मदरसे में वेठा कई बुधायो मुखे त साईं पुछो साईं के कहला मुफ्ती साहब मदीने वाले साईं जो दीदार घणे दफ़ा थियो आहे उस्ताद साहब झक में हलंदा लिक में हूंदा लिक में जंहिंजो अॼु फ़ाइदा उनजी तारीफ़ ज़रूरी सुभान अल्लाह मदरसे में बोर्ची मौली अब्दुल करीम थल असांजे ॿारनि जे शहर जो आहे थी सघे थो हुते साहब के शागिर्द हूंदा सुञाणंदा मौली अब्दुल करीम थल ॿिनि पेरनि जो छुटी थी साईं वरी ॿार मदरसे जे सहन में वियाणो रखी तेनूला निंड कंदा सुभान अल्लाह पोइ कॾहिं असांखे या सादत नसीब थी साईं जा पेर मुबारक दबाईंदा हुआसीं मौली अब्दुल करीम आयो अची गोॾा भॼी वेठो उस्ताद पुछो छाजे लाइ आयो चयईं अटो कोन्हे उस्ताद साहब जे खीसे में रुपयो पियो पाण कावड़ जी फरमाए ना आहे त रब खां घुरो न जंहिंजो पढ़ो पिया सुभान अल्लाह मुंहुं खीको खयो आहे बस पाण वरी मुंहुं वेड़े सुनी अञा अधु कलाक या 15 मिंट 20 गुज़रिया हूंदा उस्ताद वरी यार अब्दुल करीम खे सॾु करियो आयो पाण साईं वरी चकियो कलाम हूंदो टिचण कि टिचण हे वियाणो खण जेका ज़रूरत आहे उहे खणजे या मथा खणे सुभान अल्लाह वियाणो हटाए त कड़क कड़क नोट पिया सुभान अल्लाह इहो कड़क कंदो आहे सुभान अल्लाह जवान 24 जी शाम 25 जी राति रमज़ान शरीफ़ असीं नंढड़ा हुआसीं उस्ताद साहब सां गॾु गज़ल पढ़ंदा ख़िताब साईं जो हूंदो मेमण ॻोठ में मुजादी 200 जलसो हो सिदारत साईं मनीर वारे रहमतुल्लाह अलैह जी हुई खिताब साईं खतीब पाकिस्तान से मौलाना मोहम्मद शफी काड़वी रहमतुल्लाह अलैह जो सुभान अल्लाह वो जवान जे जनाजे में असां मुखालफत खे बि रोंदे सुभान अल्लाह यार वाह जो खतीब हले ओकाली साहब रहमतुल्लाह अलैह निस्तर पारक में जनाज़ो छो रूह जे असां माण्हुनि खे ॾिठो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पर जंहिं राति गुज़ारे वियो उन राति हिकिड़े दुर्वेश ख्वाब ॾिठो आमना जे लाल जे हथनि में गुलनि जो हार अर्ज़ कयाईं सोना हे कंहिंजे लाइ फरमायूं खतीब पाकिस्तान ओ कारवी सॼी उमिरि मुंहिंजी तारीफ़ कई अॼु अचे पियो न हार त पारायूं सुभान अल्लाह हिन मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम उन्हनि जो शान चाहे तो इशारो से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा 25 रात को खत्म कुरान जब वो कारी साहब जो खिताब सही वतन की सिदारत तो मेमन गोटवारो इलाको दरअसल इहो बि सभु मींहं थिया बारानी ज़मीन उन साल दुकार हो मींहुं न पियो पवे जॾहिं तक़दीर ख़तम थी जलसो ख़तम थियो सभु थी बीठा सलातो सलाम जे लाइ त सभिनी मेमननि चयोसीं असांजे लाइ अॼु कुझु बि न घुरिजो घुरणो आहे त असांजे लाइ मींहुं सुभान अल्लाह टे साल थी विया ज़मीनूं सुकी वयूं ग़ैराबाद थी वयूं खूह सुकी विया असां लाइ दुआ या घुरो उस्ताद साहब फरमायो खतीब पाकिस्तान खे तव्हां सॼी उमिरि मुंहिंजे हबीब जो शान ॻायो सुभान अल्लाह तव्हां सॼी उमिरि माण्हुनि खे इहो ॿुधायो आहे त सोना शान तुंहिंजो शाही शरफ़ थियो सोना शान तुंहिंजो शाही शरफ़ थियो गाए गाए
सही खतीब पाकिस्तान अर्ज कयो कि बोला असां त खिताब कयो आहे अवां 24 कलाक मुंहिंजे हबीब जी हदीस पढ़ाई आहे सुभान अल्लाह मदरसा हलाया दीन जी खिदमत कई आहे मां आमीन चवंदुसि इहो कमु तव्हां ते सुभान अल्लाह दुआ तव्हां घुरो हाणे तव्हां यकीन कयो उस्ताद साहब कलाक जी दुआ कान घुरी हुई 15 मिंटनि जी कोन 10 मिंटनि जी दुआ कान हुई वाह काबिल तुंहिंजी ज़बान में तासीर हुयो पाण हथ खणी एतिरो अर्ज़ कयाई रब बाना तुंहिंजा आहिनि तूं रहम न कंदे ॿियो केरु कंदो सुभान अल्लाह मींहं जी मौसम उठ कान हुई पर सुबुह जो माण्हू उथिया अलाए किथे मींहुं पियो नयूं वाह उतां जो पाणी खणी मेमण ॻोठ जूं जेके नयूं हुयूं हुननि सभिनी खे चोटी सां भरे वहायो अॼु बि उहे माण्हू गवाह ॿार छॾा किथे पई पर पाणी रब रोड़े मेमण ॻोठ जे नहनि ऐं खूहनि खे भरे सुभान अल्लाह दुआ में लफ़्ज़ केतिरा त रब तुंहिंजा आहिनि तूं रहम न कंदे ॿियो सुभान अल्लाह बस रवाना थी विया त मुंहिंजा प्यारा हिननि जा रब बेड़ा पार फरमाए ऐं जिन मदरसा हलाया जिन क़ुरान पढ़ायो जिन हाफ़िज़ बणाया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन्हनि जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि सुभान अल्लाह पोइ उस्ताद जे मुर्शिद पुछो साईं खे घणा दफ़ा ॾिठो अथई उस्ताद साहब 2-3 दफ़ा त जवाब ई कोन 4 दफ़ा मथे निहारे कि भला 2 दफ़ा साईं उस्ताद उथी वियो पोयां साईं मुर्शिद चयो त साईं मुफ्ती लिक करे वियो पर अहिड़ी राति ई कान्हे जो मुफ्ती साहिब खे साईं जो दीदार सुभान अल्लाह कचहरी न थी इहो छाजो कमाल छाजी मोट हुई हिननि इदारे जी मोट मदरसे पढ़ाइण जी मोट हुई शागिर्दनि खे पढ़ाइण जी मोट अल्हम्दुलिल्लाह जी ख़ुशामद कान्हे से मौलवी मोहम्मद अयाद खे जसा मुंहिंजा प्यारा दोस्तो जी पंहिंजे मदरसे में 4 हाफ़िज़ क़ुरान सुभान अल्लाह 4 हाफ़िज़ लाहौर जो कब्रिस्तान जिते दाता साईं आहे सुभान अल्लाह नई कब्र हुई नई कब्र खोटण वारो कब्र बी पियो तैयार करे पर कोडर वञी बी कब्र में लगी उन कब्र मां हिकड़ी सिर किरी पई हिन जो ही अंदर निहारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾिसे त नूरानी चेहरे वारो जवान आहे जेको कब्र में क़ुरान साम्हूं आहे अल्लाह जो क़ुरान शरीफ़ पढ़ी रहियो आहे कब्र वारे चयो अदा ए ख़बर क़यामत दकान थी वई आहे कब्र रखण वारे चयो न मुंहिंजी ग़लती सां अवांजी सिर किरी पई आहे कब्र वारे चयो ओ अदा मां हाफ़िज़े क़ुरान आहियां 30 साल थी विया आहिनि मां हिन कब्र में आयो आहियां जॾहिं खां आयो आहियां मां अल्लाह खां क़ुरान घुरी वरितो ख़ुदा क़ुरान बि ॾिनो आहे मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो आहियां 30 साल हा पर 100 साल हाफ़िज़ खे गुज़ारे वींदे थी वञे 100 साल खां कब्र खोलींदो हाफ़िज़ क़ुरान जे कफर ते बि मिटी लॻल न हो सुभान अल्लाह इहो यकीन कयो हाफ़िज़ क़ुरान जे जिस्म ते पइजी जाए पर कफर ते बि मिटी जो दाग न हूंदो छो त हुन जे सीने में अल्लाह जो क़ुरान पियो सुभान अल्लाह रब जो फरमाता मां क़ुरान जी हिफ़ाज़त कंदो आहियां पर क़ुरान वारनि जी बि हिफ़ाज़त इन्हनि जे सीने में मां रब जो क़ुरान आहे मदीने जे साईं फरमायो मेराज वारी राति जॾहिं मां मेराज वारी राति जन्नत जो दौरो कयो उते मूंखे सिर्फ़ 2 आवाज़ ॿुधण में आया हिकिड़ो क़ुरान जो आवाज़ हो ॿियो मुंहिंजे आशिक़ बिलाल जे हलण जो आवाज़ हो हाणे मुंहिंजो बाप को टेप इलेक्शन संभाले झुमियो गया मुझे वरी बलोचिस्तान में संभाली दस्तार हुआ परीअ बि दस्तारुनि जो दर्सो आहे सुभान अल्लाह अल्लाह के आबाद करो वरी के
इंशाअल्लाह टाइम पर बम कला खन करायो अल्लाह पाक इन मस्जिद के मदरसे के आबाद रखे ए दोस्तन की चिट्ठी दी हुकरो शेर पर भाई शेर मुख्तसर बुधा सुभान अल्लाह हलीमा अम्मा तुझे भागन त सदके सुभान अल्लाह तमा सब बैठा हो जो तो मदनिया जो पीखो लोलायो तहुंदो हलीमा अम्मा तुझे भागन त सदके तो मदनिया जो पीखो लोलायो तहुंदो तो सुहणी जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की तो सुहणी जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की तो सुहणी तो सां मुस्कुरायो बि हूंदो तो मदनीअ इहो शेर गॾी पर तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो अम्मा पंहिंजे बच्चे खे हार सिंगार कराए वेझारे सुरमू पाराए पोइ खाॾी लोॾींदी आहे त मुंहिंजो पुटु खिले मां अमर जी दिलि ख़ुशि सुभान अल्लाह जो वेझारे सिंगारे पाराए सुरमू सुभान अल्लाह तो बेझारे सिंगारे पाराए सुरमू खादिए खिलो दे अम्मा तो खिलायो बहुदो तो मदनिया जो पीखो लोलायो तहुदो अम्मा शहर वञी भेण जे घर वञी नंढो ॿार पियो निहारींदो आहे त अम्मा किथां जी ज़ार थिए खूह तां घड़ो पाणी जो खणी अचे हट तां हर सामान जी हुजे नंढड़ो ॿार डोड़ंदो आहे किरंदो आहे उथंदो आहे मां जल्दी सामान रखी पंहिंजे बच्चे खे सीने सां लॻाईंदी आहे प्यार कंदी आहे आशिक़ जो मंज़र जो बयानु फरमाए थो कॾहिं प्यार मुंहिंजो तो बाहुनि में आणे कॾहिं प्यार मुंहिंजो तो बाहुनि में आणे छिके तो छातीअ सां साईं खे लायो बि हूंदो छिके तो छातीअ सां लायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लोलायो जॾहिं ॿार थोरो वॾो थींदो आहे पोइ मां पंहिंजे बच्चे खे आङुर खां वठी चीच में चीच ॾेई हथ में पोइ घुमाईंदी आहे पंहिंजे वेड़े सुभान अल्लाह वेड़े में घुमाईंदी आहे आशिक़ो मंज़र जो बयानु कर फरमा थो विझी चीच में चीच तो वेड़े सॼे में तो वेड़े सॼे में विझी चीच में चीच तो वेड़े सॼे में तो वेड़े सॼे में पोइ मदनीअ खे अम्मा तो घुमायो बि हूंदो तो मदनीअ खे अम्मा तो घुमायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लोलायो बि हूंदो ऐं आयल ॿारो चो ओ सॼण मूंखे यादि पियो जी जल को यारो सॼण मूंखे यादि पियो
कान भयो जी जन्मो चारो सजण मूंखे याद पियो है बधियूं हिन तपुन वसमिया बधियूं हिन तपुन वसमिया ओ पीखे मच पियो ओ पीखे मच पियो जी जन को यारो सजण मूंखे याद पियो मुझे याद पियो सुभान अल्लाह खणंदिस पेर पुनल जूला खणंदिस पेर पुनल जूलियो ओ नकन मछलियो ओ नकन मछलियो जी जन को यारो सजण मूंखे याद पियो मूंखे याद पियो बारी ॾिस त पुनल लैमिया बारी ॾिस त पुनल लैमिया अल्लाह डूकन मच ॾियो डूकन मच ॾियो जी जन को यारो सजण मूंखे याद पियो है पुनल मूंखे याद पियो अदियूं शाह लतीफ़ फिट जो घोट लतीफ़ ओ चतन सोरी लियो ओ चतन सोरी लियो जी जल को यारो सजण मूंखे याद पियो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या नबी सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह भक्त जो चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसूं मदीनो शरीफ प्यारो नहीं वञे दिल का यारो या नबी सलाम दोस्तों अरे अल्हम्दुलिल्लाह वाली हद खुदा हाजिरी कबूल कर लो तमाम सब वही रहो फिर दुआ गुरबी के आवाम में दोस्त नंगर मेहरबानी की वही रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार ये जो तुझो नाम बाज बोदी मंगा रेत मेरे थोड़ी छपर तू छा आओ कुजारो कहाँ मिली मालूम तो आए पाँच किची में अंगल दे चल अब गुण है बकचायूं ठकड़ थी ठक जन हो तोड़ी लख हो जन तब महफूज जन में धरा मुझल मदायुल जी कल फिरिया पई कॾहिं न को साथिया मूंखे डोरा पा ॾेई साध न सभोई ठकी दुम ढोल ढिलायूं सुंदर रख सकार ऐं बननी आई आहियां ठके ठकड़ हार ॾेई पौध पनार अल्लाह साईं पंहिंजो को जलसो क़बूल कर हिन जलसे जे सदके आयल आलमन हाफ़िज़न
मशाइखनि जे सदके असांजा गुनाह माफ़ जंहिं सचे दीन जो आलिम दीन थियो आहे सचे क़ुर जा 4 हाफ़िज़ थिया सचे दीन जो सदको सचे क़ुर जो सदको असांजो ख़ात्मो बिल ईमान फरमा असांजा गुनाह माफ़ कर असांजूं बीमारियूं दूर जेके बीमारियुनि खे शिफ़ा ॾे बे औलादनि खे नेक औलाद या अल्लाह बेरोज़गारनि खे नेक रोज़गार अता फरमा जेका बि जमायत आई आहे बचनि ॿारनि सूदो आबाद कोरोना वायरस जी पाण पट उस्ताद मुकर्रम क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान खे ख़िदरी हयाती अता फरमा साईं जी तन मन जान माल ईमान जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह खलीफा आज़म साहिब खे सेहत याबी अता फरमा अदा से मौलवी मोहम्मद अयाद उन जी काबिलियत उन जा माबनी जेके भी सब आबाद इरशाद ये मस्जिद मदरसो आबाद रहे जन जन द्वार जेड़ा सोचो जेके इशारा कर पिया उन्हनि सभिनी जो दुआ कबूल इन अल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीअना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम अदा शुगर जो मरीज है मानी में जाकर शादियां